बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों एक नई वीडियो सां गॾु अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। प्यारा दोस्तों मुमताज़ मौलाई जे ख़िलाफ़ प्रोपेगेंडा आख़िर छो थी रही आहे। मुमताज़ मौलाई जा सभु दोस्त आहिस्ते आहिस्ते गदार छो थी रहिया आहिनि। आख़िर उहा कहिड़ी ताक़त आहे जेका मुमताज़ मौलाई खे मुकमल तौर ते फ़िलाप करणु चाहे थी। इहो सभु कुझु असां अॼु हिन वीडियो में अव्हांखे ॿुधाईंदासीं। उन खां पहिरियों जेकॾहिं अव्हीं असांजे चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं बेल आइकन खे दॿाए नोटिफिकेशन ऑल ते करे छॾिजो जीअं हर वीडियो अव्हां ताईं पहुचंदी रहे। तो प्यारा दोस्तों मुमताज़ मौलाई जा सब दोस्त आख़िर गदार छो थी रहिया आहिनि। पहिरें ख़ुदा बख्श खोखर मुमताज़ मौलाई ते इल्ज़ाम हया ऐं हाणे परियल मुग़ैरी बि मुमताज़ मौलाई ते इल्ज़ाम हणी रहियो आहे। छा मुमताज़ मौलाई वाक़ई में हिकु लैंड ग्रैबर आहे या हिकु ब्लैकमेलर आहे या इहे दोस्त जेके मुमताज़ मौलाई ते इल्ज़ाम हणी रहिया आहिनि उहे ग़लति आहिनि। प्यारा दोस्तों मुमताज़ मौलाई जो इन बारे में मौक़िफ़ छा आहे। मुमताज़ मौलाई जो चवणु इहो आहे त मां अवामी फ़नकार आहियां ऐं अवामी माण्हू आहियां। मां अवाम जे लाइ ॻायां थो ऐं मूंखे अवाम जे दुआउनि सां ई इज़त मिली आहे। मूंखे जेका इज़त अलाह पाक ॾिनी आहे उहा कंहिंजी मोहताज न आहे। मां अलाह पाक जो थोराइतो आहियां जो मूंखे उन इज़त ॾिनी आहे। रही ॻाल्हि परियल मुग़ैरी जहिड़नि शाइरनि जी त परियल मुग़ैरी को बि शाइर न आहे। परियल मुग़ैरी मुंहिंजा ई लिखियल गीत पंहिंजो नालो हणाए ॻाराईंदो आहे। परियल मुग़ैरी जा मां कई गीत फ्री में कया आहिनि पर परियल मुग़ैरी मुंहिंजे एल्बमनि में मुख़्तलिफ़ शाइरनि खां पैसा वठी उन्हनि जे बारे में मूंखे न ॿुधाईंदो आहे ऐं उहे कलाम मूंखां फ्री में ॻाराईंदो आहे। जॾहिं मां इहे कलाम ॻाइण खां जवाबु ॾिनो त परियल मुग़ैरी मुंहिंजे ख़िलाफ़ु प्रोपेगेंडा करे इहा साज़िश करे रहियो आहे। परियल मुग़ैरी जो इहो बयानु बिल्कुलु कूड़ो आहे। मुंहिंजी कहिड़ी प्लाटिंग ऐं मां छो प्लाटिंग कंदुमि। मूंखे अलाह पाक ॻाइण मां एतिरी इज़त ऐं दौलत ॾिनी आहे जो मूंखे कंहिं शइ जी ज़रूरत न आहे। परियल मुग़ैरी जहिड़ा माण्हू मां हथ सां पैदा करे सघां थो ऐं परियल मुग़ैरी को बि शाइर न आहे। परियल मुग़ैरी ॿियनि जा लिखियल कलाम पंहिंजे नालनि ते ॻाईंदो आहे ऐं मुफ़्त में मूंखां एल्बम में हिकु या ॿ गीत ॻाराए वठंदो आहे जंहिंजे करे परियल मुग़ैरी ॿियनि शाइरनि खां पैसा वठी करे पंहिंजो गुज़र सफ़र कंदो आहे। परियल मुग़ैरी जी जॾहिं इहा रोज़ी बंदि थी त हुन मुंहिंजे ख़िलाफ़ु वावेला करणु शुरू कई। प्रोपेगेंडा करे सोशल मीडिया ते मूंखे बदनाम करण जी कोशिशि करे रहियो आहे। मुंहिंजी आला अमलदारनि खां इहा अपील आहे त परियल मुग़ैरी खे लगाम ॾिनो वञे। जेकॾहिं न त ॿी सूरत में मां परियल मुग़ैरी ख़िलाफ़ु कोर्ट वेंदुसि ऐं कोर्ट वञी परियल मुग़ैरी ते दाहिंदुसि। प्यारा दोस्तों ही हुई अॼु जी वीडियो सुठी लॻी दोस्तनि शेयर कजो कमेंट करे पंहिंजे राय खां आगाह कजो। दुआउनि में यादि। अल्लाह।